अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, अल्लाह ताला जा किरोड़ी करम लखें लुत्फ़ अणगणिया एहसान थोरा जै असां अव्हां खे सोने सरदार मदनी मुख्तार अड़ियन जे आधार यतीमन जे यार मिठे मुहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो। उन सोने हबीब जी हुब इश्क उल्फत मोमिनन मथा फ़र्ज़ कई वई आ। उन आका जी मोहब्बत निजात जो ज़रियो आ। उहा मोहब्बत दीन है बलक दीन जो रूह है। अगर का दिल महबूब जी मोहब्बत का खाली आ तो उनमें का भलाई ना है। छो कहीं आशिक चयो आ मोहम्मद की मोहब्बत दीन हक के शर्त अव्वल है। मोहम्मद की मोहब्बत दीन हक के शर्त अव्वल है। उसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। इश्क़े हबीब मिले वियो त दुनिया उक़बा जा ख़ज़ाना मिली विया। हर के इश्क़े मुस्तफ़ा सामान उस्त
बहरो बरदर गोशे दामानोस्त। आशिक तो फरमाए त महबूब जी मोहब्बत जंहिंजो सरमायो आ बहर ऐं बर सभु उन्हनि जी ख़िदमत में आहिनि। बुखारी ऐं मुस्लिम में हदीस आ हज़रत हबीब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। सही बुखारी, सही मुस्लिम, सुनन नसाई, सुनन इब्ने माजा, मुस्नद अहमद जी हदीस आ तव्हां मां को बि माण्हू तेस ताईं मोमिन नथो थी सघे जेस ताईं मां उनखे उनजे अबे अम्मा खां औलाद खां ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक प्यारो न हुजां। मुस्नद अहमद में रवायत हज़रत उमर फारूक नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अव्हां मूंखे हर चीज़ खां प्यारा आहियो सवाइ मुंहिंजी जान जे जेका मुंहिंजे ॿिनि पासनि जे विच में आहे। मुझे आका फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना इंदहु अहब्बु इलैहि मिन नफ्सिहि। अवां मां को बि एस ताईं मोमिन आहे जेस ताईं मां उनखे उनजी जान खां बि प्यारो न लॻां। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो वल्लाहि अहब्बु इलैया मिन नफ्सी। अल्लाह जो कसम ओ मुंहिंजा महबूब अवां मूंखे मुंहिंजी जान खां बि वधीक प्यारा आहियो। मुझे आका फरमायो अल आन या उमर ए उमर हाणे यानी ए उमर हाणे तू सच्चो मोमिन आहीं जॾहिं पंहिंजी जान खां वधीक मूंखे प्यारो रखीं। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे हिकु माण्हू महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं क़ाइम थींदी? क़यामत कॾहिं क़ाइम थींदी? मुंहिंजे आका फरमायो तो उन लाइ छा तयारु कयो आहे? पुछंदो हो जंहिंजी तयारी थियल हूंदी आहे। अर्ज़ कई मुंहिंजा महबूब मूं उन लाइ घणियूं निमाज़ूं रोज़ा ऐं घणा सदका कोन कया आहिनि पर हिकु ॻाल्हि आहे जो मां अल्लाह ऐं उन जे रसूल सां मुहबत रखां थो। मुझे आका फरमायो अंत मअमन अहबब्त। सही उल बुखारी सही मुस्लिम जी हदीस आ। मुझे आका फरमायो तू उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मुहब्बत आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्बनी कान मई फिल जन्नह। मौजम सगीरुल तिबरानी सुनन तिरमिज़ी तरगीब व तरहीब मजमउ ज़वाइद सभई किताब लिखनि था। मुझे आका फरमायो जंहिं मूंसां मुहब्बत रखी त हो जन्नत में बि मूं मुस्तफ़ा सां गॾु हूंदो। इमाम बेहकी रवायत बयान फरमाइनि था त उहद जी जंग में अंसारनि जी हिकु औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी तलाश में आई। उन
उन जो पी उन जो भाव ऐं उन जो मुड़ुस मारिजी चुका हा, शहीद थी चुका हा। माण्हुनि सम्झो शायदि पंहिंजे अज़ीज़नि जी ॻोल्हा में आई आहे। चई मुंहिंजो महबूब कहिड़े हाल में आहे? चयूं अल्लाह जे फज़ल सां ख़ैरियत सां आहे, जीअं तूं चाहीं थी। चई मूंखे मुंहिंजे महबूब मदीने वारे आका जो दीदार करायो। जॾहिं मुंहिंजे महबूब मदीने वारे ताजदार जे पाक वदुहा वारे चेहरे खे ॾिठई त फरमाइण लॻी कुल्लु मुसीबतिन बादक जलल। ओ मुंहिंजा महबूब, तव्हां खां पोइ हर मुसीबत सवली आहे। ससुईअ जी सिरियसी थींदो केच धणी कांधी, लकन तां लतीफ़ चए आरियाणिया आंदी। पसण कारण पिरीअ जे मुंद हुए मांदी, पुन्हूं पेरां दी शल निमाणिया नसीब थे। किताब ज़ुहद में हज़रत इब्नुल मुबारक लिखन था, हिक रात हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मदीने जे घिटिन में पहरो ॾेई रहिया हुआ त हिक घर में ॾीओ टमकी रहियो हो। बुढ़ड़ी औरत उन उणे रही हुई, महबूबन करीमन जी मोहब्बत में नातूं पढ़ी रही हुई। अमीरुल मोमिनीन उमर फारूक बागरां वेही रहा, उन जा फिराक जा शेर ॿुधंदा बि रहा त रोअंदा बि रहा। कंहिं इश्क वारे चयो आ, मुंहिंजा महबूब तोसां दिल अड़िया, वही सूरन अंदर में सड़िया। मुंहिंजा महबूब लही वञो यादगिरी, रोई रोई मुंहिंजी थी वई पीरी। रोई रोई थिया थमहा लहीणा, न कन थियूं को असर फकियूं फीणा। वरी फेरो कंदे मिठड़ा कॾ तूं, मनह मिसकीन जे ईंदे कॾ तूं। कॾहिं थींदा उहे ॾींहं मिलण जा, अखियूं ईंदूं कंदियूं मदनीअ खे ॾिसण जा। दोस्तो, इश्क़ मोहम्मद करीम, इश्क़ हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी शइ आहे। आशिक खे जॾहिं पंहिंजे महबूब जी यादि ईंदी आहे, बेअख्तियार उन जूं अखियूं वही पवंदियूं आहिनि ऐं पुकारे वेहंदो आहे। उन आका खे यादि कंदो आहे, उन आका जे इश्क में रोअंदो आहे, तड़पंदो आहे, लुछंदो आहे। हज़रत पीर ज़ैनल साईं रहमतुल्लाह अलैह लाड़ वारे नोराई शरीफ़ वारा वॾा बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रिया आहिनि। उन आशिक मुझे महबूब खे यादि कंदे कंदे, दुरूद पढ़ंदे पढ़ंदे सुम्ही वरी उथियो। कंहिं ग़ुलाम, कंहिं फ़क़ीर, कंहिं मुरीद पुछो, साईं ॾियो त ख़बर, आधी रात दुनिया आराम में आ, हर को सुठी मिठी निंड करे रहियो आ, पर अव्हां जागो पिया, कहिड़ी ॻाल्हि अव्हां खे जागाए रही आहे? साईं फरमायो, अॼु बि आधी रात जो मूंखे सोणो सरवर यादि पियो। अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो। निंड नेणनि जी फिटी मूंखे होत हर हर यादि पियो। इश्क बारण बारिया मूं त माग मदीने जा सारिया, घोड़ा हिते कीअं घारिया
मुखे घोट गोहर याद पियो। अजबे आधिया रात जो मुखे सोनो सरवर याद पियो। इश्क उधमा था अचन मुझा जोश में जेरा जलन। सिंध में सिकायल किए सुमन जनखे मेहराब मिंबर याद पियो। निंड नेणन जी फिटी मुखे होत घर हर याद पियो। अजबे आधी रात जो मुखे सोनो सरवर याद पियो। मदनी महबूब जी ज़ात पाके हर नाते रिश्ते खां वधीक प्यारो रखण जो दर्स अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम में ॾिनो आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिनु तर्दौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिहि व जिहादिन फ़ी सबीलिहि फतरब्बसू हत्ता यअती अल्लाहु बिअम्रिहि वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। अल्लाह ताला फरमाए तो ओ मुझा महबूब तू चो ओ सुनो हबीब तू फरमाए त अगर अम्हा जा पीर अम्हा जा पुत्र अम्हा जा भायर अम्हा जो ज़ालों अम्हा जा माइट अम्हा जो कमायल माल तव्हां जो उहो वापार जे नुक़सान जो तव्हां खे अंदेशो आहे तव्हां जे पसंदीदा रहाइश गाहों उहे सभु शयूं अगर अव्हां खे अल्लाह ऐं उन जे रसूल खां ऐं अल्लाह जी राह में जिहाद खां वधीक प्यारियूं आहिनि त तव्हां अल्लाह जे हुकुम यानी अज़ाब जो इंतज़ार कयो। अल्लाह नाफ़रमाननि खे हिदायत न ॾींदो आहे। दोस्तो हिन आयत में अल्लाह पाक सब उन्हनि शयुनि खे ॻणे ॿुधायो जन सां इंसान दुनिया में मोहब्बत रखंदो आहे। रब फरमाए थो उन्हनि सभिनी शयुनि खां अगरि प्यारी ॻाल्हि रखो त अल्लाह खे ऐं उन जे हबीब खे प्यारो रखो या अल्लाह जी राह में सिर कटाइण जिहाद करण खे प्यारो रखो। अगरि अव्हां अल्लाह ऐं उन जे हबीब खां उन्हनि शयुनि खे वधीक प्यारो रखियो त पोइ अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार करे वेहो। हज़रत सुहैब मुझे आका जो सहाबी आहे। हज़रत सुहैब रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो खेसि तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं। जॾहिं हिजरत जो हुकुम मिलियो त हज़रत सुहैब सुहिणो मक्के खे छॾे मदीने ॾांहुं हिजरत करे हलण लॻो। जॾहिं काफ़रनि खे कल पई त उहे खेसि मन करण जे लाइ आया त मदीने न वञ। काफ़रनि झलियो सुहैब मदीने न वञ। पाण फरमायूं ए मक्के वारो अव्हां खे ख़बर आहे त मक्के में मां मशहूर तीर अंदाज़ आहियां। अगर अव्हां मूंखे मदीने खां रोकींदो तव्हां खे तीर हणंदुसि ऐं मुंहिंजो को तीर कोन घुसंदो
जॾहिं मुंहिंजा तीर खपी विया अवां मुंहिंजे क़रीब अची विया तव्हां सां तरार सां जंग कंदुसि पोइ मरां या बचां अगर अवां मूंसां सौदो कयो तव्हां सां सौदो करण जे लाइ बि तयार आहियां। मक्के जे काफ़रनि सां हज़रत सुहैब रज़ी अल्लाह अन्हु सौदो पियो करे। सुहैब कहिड़ो सौदो कंदे? फरमाए थो मक्के में मुंहिंजो जेको बि माल आहे जेकी बि बानियूं आहिनि उहे सभु अव्हां खे थो ॾियां, सिर्फ़ु मूंखे छॾियो त मां वञी पंहिंजे प्यारे पुनहल खे ॾिसां। मक्का में बरसते हैं अनवार खुदा बंदे रहमत का लगा देखा बाजार मदीने में। खुदा हाजी तू ॾिसी आयो आं केॾो करम आहे। मक्को मक्को आहे पर मुंहिंजे महबूब जो आशिक़ थो चवे त मक्के खे मान ॾियारण वारो बि मुंहिंजो महबूब आहे। दिलि चाहे थी त उन पुनल खे वञी मदीने में ॾिसां। काफ़रनि ॾिठो त ही मुड़ंदो हूअं ई कोन, उनखे चयूं माल सभु असांखे ॾे, तूं भली मदीने हलियो वञ। पोइ पंहिंजो सॼो माल काफ़रनि जे हवाले करे ऐं मदीने पाक में पहुतो। ही सभु कुझु क़ुर्बान करण वारा आशिक़ हा। महबूबन करीमन वटि जॾहिं आयो त भेटाए घोट जो रूह को उते बीठो हो। फरमाए तो माण्हू घुरनि माल आउं सभु ॾींहुं घुरां सुपरी, दुनिया तहीं दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल, कयो नाम निहाल मूंखे महबूबन जे। हज़रत सुहैब माल मता सब कुछ ॾेई जॾहिं मदीने में आयो तो उन महबूब जे उन आशिक़ जे शान में अल्लाह कुरान नाज़िल फरमायो। अल्लाह ताला फरमायो व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मरदातिल्लाहि वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। ऐं माण्हुनि मां को अहिड़ो बि आहे जेको अल्लाह जे राज़ी करण लाइ पंहिंजी जान ख़रीद करे वठे थो ऐं अल्लाह पंहिंजे बाननि मथां वॾो महिरबान आहे। सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन महल क़ुबा में वेठल हा। हज़रत सुहैब रज़ी अल्लाह अन्हु महबूबन खे ॾिसंदे फरमायो त महबूब तुंहिंजो जलवो ॾिसी दिलि ठरी पई। ऐं उन्हनि आशिक़नि आरिफ़नि उन्हनि मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि सहाबनि सभु कुझु माल मिल्कियत जायूं जॻहियूं जॾहिं हज़रत सुहैब छॾे करे मक्के में काफ़रनि खे ॾेई करे आयो, उन जे दिलि जी तमन्ना छा हुई। ऐं जॾहिं क़ुबा में हुज़ूर जे पाक चेहरे खे ॾिठई ग़ालिबन उन जे अंदर मां आलाप निकितो हूंदो त अव्हां जा आशिक़ हज़ार, अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल साईं अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि। जॾहिं हज़रत सुहैब सभु कुझु लुटाए रसूलुल्लाह जे दीदार जे लाइ साम्हूं वेठो, मुंहिंजे महबूब आका जी ज़ात बाबरकात हज़रत सुहैब खे ॾिसंदे फरमायो ए सुहैब तुंहिंजूं उहे बानियूं तुंहिंजो माल तुंहिंजूं जायूं तुंहिंजूं जॻहियूं जेके मक्के में मूं मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ
काफ़रन खे ॾेई तो वापार कयो आ। मां मुस्तफ़ा तो फरमाया ए सुहेब तुंहिंजो इहो वापार नफ़े वारो आ। हज़रत सुहेब चयो सुन मल सोना मुझे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात तां सब कुछ सदको करे पहचण वारो हज़रत सुहेब मुझे महबूब जी दरबार में आयो आ। इश्क़े मुस्तफ़ा निहारियो भली करथियो में संग बारो चन सी वनी केच ॾिठो म पुठी लगे जन जी। उन्हनि जे कढ लगी उन्हनि जे पुठियां लगी उन्हें महबूब के मूं मदीने में वनी माणियो। जै सोने हबीब सां लव लाती आ उहो पंहिंजी जान माल लुटाए सके थो पर मुझे आका महबूब मदीने वारे ताजदार जी गुलामी न छॾींदो। मुझे महबूब खे ॾिठो जन हिक वारी आ तड़पंदो सोई सजण लाइ उमिरि सारी आ। मुझे महबूब खे ॾिठो जन हिक वारी आ। कोई आकली मुल्ला कोई आगे खलीलुल्लाह ज़ात सबनी में मुहम्मद जी भलारी आ। मुझे महबूब खे ॾिठो जन हिक वारी आ। ओ मुझे महबूब जे मुल्क मदीने जहेड़ो मुझे महबूब जे मुल्क मदीने जहेड़ो मटुन आ मुल्क ॿियो तोड़े दुनिया सारी आ। मुझे महबूब खे ॾिठो जन हिक वारी आ। तबक़ात इब्न सअद में आ त हिक भेरे हज़रत सैयदना उमर फारूक रदियल्लाहु ताला अन्हु जी नज़र हज़रत ख़ब्बाब बिनुल अर्त मुझे महबूब जो सहाबी आ उन जे पुठीअ ते पई। हज़रत उमर फारूक चयुसि ते ख़ब्बाब तुंहिंजी पुठीअ ते ही छाजा निशान आहिनि। हज़रत ख़ब्बाब ॿुधाए थो ए उमर इहे निशान उन वक़्त जा आहिनि जॾहिं तो अञा कलमो ई कोन पढ़ियो हो जॾहिं तो नंगी तरार खयों महबूबन खे शहीद करण लाइ पे हले। मां उन वक़्त मुस्लमान हुयुसि। उन वक़्त मक्के जा काफ़िर मूंखे बाग जे बरंदड़ टांडन मथां सुम्हारे छॾींदा हुआ। मुंहिंजे जिस्म जी खल सड़ंदी हुई जिस्म जी चर्बी पघिरजी पवंदी हुई जंहिंसां टांडा उझामी पवंदा हुआ। मां बेहोश थी पवंदो हुउसि। काबे जे रब जो कसम जॾहिं मुंहिंजी अखि खुलंदी हुई त उहा सड़ियल टांडनि ते टच कंदड़ पुठीअ वारो सूर महसूस न थींदो हो। ऐं उमर जॾहिं सुजाग थींदो हुउसि त मुंहिंजी ज़ुबान मां निकिरंदो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हज़रत उमर जॾहिं ख़ब्बाब जो उहो दास्तान ॿुधो त फारूक आज़म जे अखियुनि मां लुड़क लड़ी आया। फरमायो ए ख़ब्बाब पुठीअ तां कमीस हटाए त मां तुंहिंजे पुठीअ जी ज़ियारत बि कयां त उनखे चुमियूं बि ॾियां। जहीं पुठीअ मुंहिंजे मदीने वारे आका जे इश्क में
टांडन ते टच करण पसंद कयो, पर कदें भी हुजूर जे उन सच्चे इश्क तां हथ न खयो। आका जो इश्क भिटाई घोट जो रूह मौजूद हो ऐं उन आशिक जी इन तड़प जो बयान तो फरमाए त कंडा मूं पेरन में तोड़ी लख लगन, आंगुर आंगूठी न मुड़े तोड़े छिपूं पेर छिनन, वींदे डांग पिरन आऊं जुती जात न पाया। मुसलमान हो अल्हम्दुलिल्लाह। अज असां मुसलमान आहियूं, कलमो भी पढ़ूं था, घणे भांगे नमाज भी पढ़ूं था, पर असुल गाल त महबूब जी मोहब्बत इश्क सीने में आ त वडी गाल आहे। ओहदवारी जंग जारी ही काफरन मुझे सोने सरदार मदीने वारे ते हमलो कयो। हजरत ज़ियाद बिन सकन रदी अल्लाह अन्हु कुछ अंसारी सहाबन सां गड मुझे आका जे वेझो आयो। हिकु हिकु थींदा शहादत माणींदा विया, पंहिंजा जिस्म रतो रत कंदा विया, पर पंहिंजे मिठड़े महबूब ते कहीं भी किस्म जी तकलीफ़ न सठऊं। हजरत ज़ियाद बिन सकम बि ज़ख्मी थी ज़मीन ते हेठ किरियो, पर संदसि तमन्ना हुई त आख़िरी वक़्त में महबूब जो दीदार दिल खोले करियां। वरी मौक़ो मिले अलाए न महबूब करीब आया, ही बि रिढ़ंदो दिलबर महबूब जे करीब आयो। इएं ज़ख्मन सां चूर चूर जिस्म हलंदो आयो, रिढ़ंदो आयो, ठूठन भर ठिड़ंदो आयो। हलंदे हलंदे जॾहिं महबूब जे वेझो पहुतो त हुज़ूर जे पाक कदमन खे चुमियूं ॾियण लॻो। कदमन खे चुमी ॾेई अर्ज़ थो करे फ़ुज़्तु बिरब्बिल काबा, काबे जे रब जो कसम मुंहिंजी मुराद पूरी थी। या रसूल अल्लाह, मुझी तमन्ना हुई त अव्हां जे कदमन में ही सिर कुर्बान थे। अज मुझे रब्बे काबा जो कसम अल्लाह मुझी उहा उम्मीद पूरी कई आ जो अव्हां जे कदमन में कुर्बान थियो आहियां। मां कामयाब थी वियुसि जो अज पंहिंजे महबूब जे कदमन में आहियां। कंहिं आशिक़ सादिक़ असराइकी वारे चयो, सिर यार दा नजराना ले यार दे कोल आए। जे महबूब जो ही सिर तो उन्हें जो आ, सिर यार दा नजराना ले यार दे कोल आए। महबूब दी मर्जी गल लावे या ठुकरावे, जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू, जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू। महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे। कौन इन्हानू समझावे आप जे आखन उन्नू, जिंदियां कालियां जुल्फां दे रब आप कसम चावे। जिंदियां कालियां जुल्फां दे रब आप कसम चावे। इश्क़ हबीब जी ख़बर
त केर बिलाल खां पुछे, जंहिंखे उमैया बिन खलफ तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं, हज़ार ॾुख ॾिना, पर सुभान अल्लाह बिलाल अहद अहद जा नारा पे पढ़िया, नारा पे हया। मदारिज नबूवत में लिखे थो त जॾहिं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां पर्दो फरमायो त बिलाल बेताब ऐं बेकरार मदीने जे घिटनि में हेॾे होॾे महबूब जे दर्शन जे लाइ बेकरार रोई रहियो हो। अंगण साॻिया सभु पर जानिब पसन जोए में माण्हुनि खे चवे त अदा अवां जो महबूब किथे आ, किथे बि हुजे पर मूंखे मुंहिंजो महबूब ॻोल्हे ॾियो, मूंखे मुंहिंजो महबूब ॿुधायो। इन ग़म में मदीनो छॾे मुल्क शाम जे कंहिं शहर में वञी रहियो, साल पूरो रोंदे गुज़री वियो। हिकु राति ख्वाब में सोणी सरदार जो दीदार थियो, आशिक़ सादिक हज़रत बिलाल के दीदार थियो। पाण फरमायाऊं, ए बिलाल ही कहिड़ी जुदाई आ, छा असांजे मिलण लाइ तुंहिंजी दिलि नथी घुरे? बिलाल जीअं सुजाग थियो त लब्बैक या रसूल अल्लाह चई मदीने रवानो थियो। छो त हुनखे तड़प बर्दाश्त न पई करे, उनजी दिलि बर्दाश्त न पई करे। हज़रत बिलाल रात जो ॾाचीअ ते सवार थी मदीने हलियो, रात ॾींहुं सफ़र कंदे मदीने पाक पहुतो। जॾहिं मदीने जे माण्हुनि खे ख़बर पई बिलाल बांगो आयो आहे, हर तरफ़ शोर बर्पा थी वियो। नंढड़ा नंढड़ा ॿार पंहिंजे अमड़ियुनि खां पुछण लॻा ऐं पंहिंजे माइरुनि खे ॿुधाइण लॻा, ओ अम्मा मुंहिंजे महबूब जो बांगो बिलाल आयो। इश्क निहारियो, मोहब्बत निहारियो। अॼु पिण उहो बिलाल मुंहिंजे महबूब जी दरबार में पहुतो। अॼु पिण अखड़ियुनि मदीनो त हुयो पर मदीने वारो ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में न हो। अॼु पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारे आ, गलनि तां ॻोढ़नि जो बूंदूं बस न कनि, संदी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे। बिलाल जी तड़प ऐं तलब हुई, जग जहान खे छा कयां, जंहिं हबीब जे रूबरू मां आज़ान चवंदो हुअसि। बिलाल सिधो मस्जिद नबवी में आयो, मगर महबूब खे ज़ाहिरी न ॾिठाई। हुजरनि में तलाश कयईं, उते हबीब नज़र न आया। महबूबनि जी मज़ारे पुरानवार ते आयो, रोई अर्ज़ कयईं, या रसूल अल्लाह मुल्क शाम मां मूंखे घुरायो, जॾहिं पतुस त तव्हां परदे में आयो। हबीब घुरायो थई त हाणे दीदार बि करा। जे ही जाते ही बानी बारो चन जे हुजत हो त पुनहलसी मो कमीणीअ के असुल आरी अजम जे पले आऊं पे हो जा पाइन पेर में आऊं तैं जुतिया ना जे ही विसारे वेही तन के चिन खे कीअं रहां। बहरहाल बिलाल जो दास्तान अजीब आ। छा मंज़र हो, मदीने जा माण्हू अची गॾु थिया, अर्ज़ करण लॻा, ए बिलाल अॼु उहा बांग ॿुधा जेका महबूबनि जे रूबरू ॾींदो हुए। जवाब ॾिनई, हज़रत इमाम हसनुल मुज्तबा हज़रत इमाम हुसैन शहीद करबला आया। हसनैन करीमैन जॾहिं चयोसीं बिलाल बांग न ॿुधाईंदे, असां हसन हुसैन जो चवण बि न कंदे। बिलाल मजबूर थी जीअं जो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह चयो, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवण ते आयो। अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हो त अशहद आंगुर मुंहिंजे आका ॾे खणंदो हो। हुज़ूर जे ज़ाहिरी दीदार खे न पसी बिलाल बेहोश थी किरी पियो। छा त इश्क हो, छा त मोहब्बत हुई, छा मोहब्बत जी तकाज़ा हुई
केडी न यार सां हुई उल्फत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। बेडो हो काफरन जे कब्ज़े में बंद हो, छो जो मिठो मुहम्मद हिन खे पसंद हो। हरगिज़ न धार थिया हुई हसरत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। वो बिलाल मारू झले झले थियो आज़ाद खैर सां, वा ज़ुल्म क्या शरीरन मदनीअ जे शेर सां। तड़पे रहे सजण ले तबीयत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। शेर तमाम वॾो आहे, वक़्तु ख़त्म थी चुको। अल्लाह ताला मुंहिंजो चवण मुंहिंजो ॿुधण मक़बूल मंज़ूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।